सो रिकॉल जे करे वीडियो अध में डिस्कनेक्ट थी वई। तव्हांखे इहो सम्झायां पियो त जेको बि तव्हांखे अलजेब्रा जो दर्जो मिलियल हूंदो आहे उन में टई शयूं मस्ट हूंदियूं आहिनि। इहे शइ ज़हन में रखो। हिन खे बेस बि हूंदो आहे, पावर बि हूंदो आहे, कोएफिशिएंट बि हूंदो आहे। हाणे ॾिसो हिन में बेस त तव्हां मिंट में डिटेक्ट करे वेंदव त हे जेको ए आहे इहो असांजो बेस आहे ऐं 3 असांजो छा थी वेंदो पावर। हाणे जंहिंजे अॻियां कोएफिशिएंट न हुजे अंडरस्टूड हूंदो आहे। तव्हांखां को पुछे हिन जो कोएफिशिएंट छा आहे, पेपरनि में ईंदो अथव हिन टाइप जो ॾेई हेठों चवंदा कोएफिशिएंट ऑफ दिस इज़, हेठों त मुख़्तलिफ़ ऑप्शन हूंदा। मिसाल ऑप्शन ए में चयल हूंदो 2, ऑप्शन बी में चयल हूंदो 0, ऑप्शन सी में चयल हूंदो 1, ऑप्शन डी में चयल हूंदो नन ऑफ दीस। हाणे कुझु त जेके आहिनि सो हिन खे टिक करे ईंदा, चवंदा कुझु न आहे माना 0 आहे, इहो बि ग़लति आहे। कुझु जेके आहिनि सो उहे छा कंदा, मिसाल हिते 3 हूंदो उहे हिन खे करे ईंदा भुल में, चवंदा हे शायदि कोएफिशिएंट आहे, इहो बि ग़लति आहे। कुझु वरी नन ऑफ दीस खे करे ईंदा, चवंदा हिन जो कोई बि न आहे। हालांकि हिन जो कोएफिशिएंट आहे घणो आहे 1। जंहिंजे अॻियां कोएफिशिएंट न हुजे ईअं सम्झो त हुते 1 आहे। सो हिते तव्हांखे मेंशन करिणो 1 ॾेई करे त कोएफिशिएंट हिते आहे, छो जो अॻिते तव्हांखे ज़र्ब में, जोड़ में, कट में हे शयूं कमु ईंदियूं। हे अंडरस्टैंडिंग तव्हांजी पकी थियल हूंदी, प्रैक्टिस थियल हूंदी, ठीकु आहे। त तव्हांजी जेको आहे सो पोइ डेवलप थींदी, जेको आहे सो अंडरस्टैंडिंग डेवलप थियल हूंदी त पोइ तव्हां ईज़िली कैलकुलेशन करे सघंदो, जीअं हाणे तव्हां नेक्स्ट वीडियो में ॾिसंदो, ठीकु आहे। हाणे जीअं हिन ते चवंदा 2x ते असां ॾिसंदासीं त हे हिन जो छा आहे कोएफिशिएंट आहे, x हिन जो छा आहे x बेस आहे। हाणे ॾिसो जीअं मां तव्हांखे चयुमि न सभिनि में टई शयूं हूंदियूं। हाणे पावर हिन में न आहे, तव्हां ॿुधाईंदव त 1 हिन जो छा आहे पावर आहे। हाणे हिन में अचो त 2 हिन जो छा थी वेंदो कोएफिशिएंट। विच में कॉल अचे थी, अच्छा हे एक्स वाई ज़ेड। हाणे हिन जा बेस जेके आहिनि सॼो आहे एक्स वाई ज़ेड, सिर्फ़ु एक्स न आहे, एक्स वाई ज़ेड। हे जेको बि अल्फ़ाबेटिक पोर्शन आहे इहो सॼो हिन जो छा आहे बेस आहे। हिन जे मथां पावर घणो आहे 1 आहे, ठीकु आहे। हाणे हिन में चऊं था पिया, मां हिते जे करे वाज़े करे लिखां -2x पावर 5। त हाणे हिन जो कोएफिशिएंट 2 न आहे -2 आहे। हाणे पेपरनि में तव्हांखे इहो अची सघे थो पियो, ऑप्शन ए में तव्हांखे ॾींदा ई 2, घणा छोकिरा हिन ते टिक करे ईंदा। 2 न आहे, 2 में ऐं -2 में फ़र्क़ु हूंदो आहे। हाणे ॾिसो हे 2 ऐं हे आहे -2। हाणे ॾिसो हिन जे अॻियां कुझु न आहे, माना हे प्लस जो आहे 2, प्लस जे 2 में ऐं माइनस जे 2 में ज़मीन आसमान जो फ़र्क़ु आहे। ॾिसो प्लस जे 2 जो मतिलबु आहे, प्लस जो मतिलबु आहे तव्हांजे अकाउंट में जमा आहिनि। जेकॾहिं मिसाल हे लख हुजनि त हिन जो मतिलबु आहे 2 लख तव्हांजे अकाउंट में जमा आहिनि, ऐं माइनस जो मतिलबु आहे तव्हां ते 2 लख कर्ज़ु आहे, ठीकु आहे। तव्हां इन में अंदाज़ो करे सघो था पिया त जेको आहे सिर्फ़ु प्लस ऐं माइनस जी निशानी बदिलजण सां कहिड़ो फ़र्क़ु थी वेंदो। होॾे तव्हांजा 2 लख अकाउंट में जमा हुया, हिन कंडीशन में सिर्फ़ु माइनस ॾियण जे करे तव्हां ते 2 लख कर्ज़ु थी वियो, ठीकु आहे। सो हिन जो कोएफिशिएंट हे न आहे, बल्कि हिन जो कोएफिशिएंट छा थींदो -2 थींदो। अच्छा हिन जो पावर घणो आहे 5 ऐं बेस घणो अथसि x आहे, ठीकु आहे। हाणे हिन ते अचो सी वारो जेको आहे, हाणे हिन में ॾिसो बेस त आहे, इहो त तव्हां बिल्कुलु अखियूं ॿूटे करे सघो था पिया त हे बेस आहे। हाणे हिन जो कोएफिशिएंट घणो थींदो 1, ठीकु आहे। हिन जो पावर घणो थींदो, पावर बि हिन जो 1 थींदो, इहो तव्हांखे लाज़मी मेंशन करिणो आहे। हाणे हिते जीअं अचो त हिते बेस हिन जो ax आहे, ठीकु आहे। हिन जो कोएफिशिएंट घणो थी वेंदो 1 ऐं पावर घणो थी वेंदो 1 थी वेंदो, ठीकु थी वियो। आई होप तव्हांखे हाणे सम्झ में अची वियो हूंदो। कुझु स्टूडेंट्स बाक़ी सभु त सही करे आया आहिनि, हिननि में अची करे ग़लती कई हुयूं या जेको आहे सो प्रॉपरली मेंशन न कयो हुयो। सो मां सम्झो तव्हांखे सोचो तव्हांखे थोरो एक्सप्लेन कयां। हाणे तव्हांजे जोड़ वंड कट ऐं ज़र्ब जा जेकॾहिं सभु न करे सघियासीं त एटलीस्ट अॼु जोड़ ऐं कट सिखंदासीं, सुभाणे वरी वंड ऐं ज़र्ब सिखंदासीं। थैंक यू सो मच।